सखर जे गुलाम मोहम्मद महर टीचिंग सिविल अस्पताल में नाइट ड्यूटी डॉक्टर गायब। केतरा ई कलाक इंतजार करण बावजूद डॉक्टर न पहुंचण ते मरीजन जे वारिस रात देर सां अस्पताल जे एमरजेंसी वार्ड जा शीशा भनी छॾिया। मरीज़ खे खांगी अस्पताल इलाज लाइ खणाए विया। उन ॾस में मरीज़न जे वारसनि जो चवणु हो हादसे में ज़ख़्मी जी ॼंघ भॼी पई हुई। ॾींहं जो 4 वॻे अस्पताल आंदो आहे पर राति जा 10 थी विया आहिनि। हिन वक़्त ताईं ड्यूटी ते मुक़ररु डॉक्टर नाहे पहुतो। इलाज न थियण करे मरीज़ तड़पी रहिया आहिनि। मजबूर थी एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। सिविल अस्पताल सखर में का बि सहूलियत नाहे। डॉक्टर पंहिंजी मर्ज़ी सां अचनि ऐं वञनि था। को बि उन्हनि खां पुछण वारो नाहे। सिंध हुकूमत हर महीने ग़रीबनि जे मुफ़्त इलाज जी सहूलियतुनि लाइ करोड़े रुपया ॾिए थी। उन बावजूद ग़रीब माण्हू खे एमरजेंसी जी सहूलियत नाहे। असां सिंध जे वॾे वज़ीर ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो था करियूं त सिविल अस्पताल सखर में मरीज़नि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जो नोटिस वठंदे अवाम खे 24 कलाक सरकारी अस्पतालनि में मुफ़्त इलाज जी सहूलियत खे यकीनी बणायो वञे।